नमस्ते दीदी। नमस्ते। दीदी तव्हांखां हिकु सवाल पुछणो आहे। हाँ। त को बि शुभ कमु जॾहिं शुरू कंदा आहियूं, हाँ। या ॾियारीअ में या घर जे महूरत में या का बि शादीअ में कहिड़ो बि कमु जेको शुरू कंदा आहियूं, हाँ। उन वक़्तु हमेशह पंडित जी हाँ। या थालीअ में पूजा जे स्थान ते हाँ। हिकु स्वास्तिक ठहींदा आहिनि, हाँ। जंहिंमें 4 भाग हूंदा आहिनि, हाँ। 4 हिस्सा हूंदा आहिनि। हाँ। उन स्वास्तिक जो मतिलबु छा आहे? हाँ, स्वास्तिक जो मतिलबु हूंदो आहे जी 4 भाग हूंदा आहिनि न, त जॾहिं चोथों भाग पूरो थिए तॾहिं नयो भाग शुरू थींदो आहे न। त ईअं ई पंहिंजा जेका नया कार्य शुरू थींदा आहिनि, मतिलबु पुराणो जेको बि हुयो उहो ख़तमु थी वियो, हाणे पाण नयो था शुरू करूं। ठीकु आहे। अक्सर करके माण्हू नए साल में या दिवाली ते नया नया उहो रखंदा आहिनि पंहिंजी दुकानुनि ते खाता, मतिलबु पुरानो खातो चुकतो, नयो खातो शुरू। पुराणो घर मां नए घर में सम्झो वञनि था त स्वास्तिक था ठाहिनि, त पुराणे घर में जेको बि थियो उहो सभु ख़तमु, हाणे हिन नए घर जी शुरूआत थी थिए, है न। ऐं ईअं ई शादी में बि ठाहींदा आहिनि, तव्हां चओ त शादी में बि उअं ई जेका 2 शादी था करनि, 2 परिवार संबंध में अचनि था, त अर्थात कन्या नए घर में वेंदी त उनजो पुराणो सभु कुझु भुलिजणो पवंदुसि, नयो शुरू थींदो। या जेको पुरुष हूंदो उनजा बि सॼी बाल अवस्था ख़तमु, हाणे पंहिंजे उन नए जीवन में थो वञे, मैरिड लाइफ जेके चवंदा आहिनि न, शादीशुदा जीवन। त ईअं ई परिवार जा बि अलॻि अलॻि संबंध वधंदा। त ईअं ई छो थींदो आहे, छो जी हिन जो असली मीनिंग इहो मतिलबु इहो आहे कि दुनिया, हाणे चवंदा आहिनि न सतयुग, त्रेता, द्वापर, कलयुग, त इहे 4 भाग हूंदा आहिनि दुनिया जा। पहिरियों भाग हूंदो आहे सतयुग, पोइ त्रेता, पोइ द्वापर, पोइ कलयुग। इहे दुनिया बि इन 4 भागनि में चक्कर काटदी आहे। त इंसान बि पंहिंजे जीवन में इन ई रीति हलंदो आहे। जीअं सतयुग में पहिरियों सभु सुठो हूंदो, नयो नयो हूंदो, सुख शांती थींदी। पोइ त्रेता में बि हूंदो, लेकिन सतयुग खां घटि। पोइ द्वापर में थोड़ा लड़ाई झगड़ो शुरू थींदो, भेदभाव शुरू थींदो। पोइ कलयुग में कलेश थींदो आहे। ईअं ई पंहिंजे जीवन में बि सम्झो नयो घर था वठूं, त जेको पुराणो छॾियो उहो बि त कॾहिं पहिरियों नयो थियो हूंदो, पोइ थोरो पुराणो, पोइ थोरो पुराणो, पोइ जॾहिं बिल्कुलु बि ख़राबु थी वेंदो या रहण लाइक़ु जॻह न हूंदी या ज़्यादा मेंबर वधी वेंदा, त पोइ सभ खे अलॻि अलॻि नयो घर ठाहे ॾींदा आहिनि, है न। ईअं ई दुनिया में बि जॾहिं कलयुग में कलेश थींदो आहे, ॾाढा सारा माण्हू थी वेंदा आहिनि, ॾाढा सारा धर्म थींदा आहिनि, त भॻवान नई दुनिया सतयुग जी स्थापना कंदा आहिनि। त इहे जेको दुनिया जो चक्कर थो घुमे न, ईअं ई मनुष्य आत्मा जे जीवन में बि चक्कर घुमंदो आहे। सम्झो त दिवाली खां नया खाता शुरू कया, त शुरू में त भई केॾो उमंग रहंदा न, हाणे नए खाते में ईअं करूं, थोरो साफ़, हाणे जेकी पिछली ग़लती कयूं उहो न कंदमि। पोइ धीरे धीरे उहो उमंग उत्साह, उहो जेको बिज़नेस हलाइण जो थोरो उहो थींदो आहे न, भई हा हीअं करूं हूअं करूं, थोरो घटि थींदो वेंदो आहे। पोइ बिल्कुलु बि घटि थींदो, पोइ सोचंदा आहियूं हाणे दिवाली ईंदी न, दिवाली खां नयो शुरू कंदासीं। त ईअं ई जीवन बि घर नयो, हाणे पुराणो थी वियो न, हाणे नयो जीवन, बचपन थी वियो, स्कूल थी वई, पढ़ाई थी वई, हाणे सभु कुझु पुराणो छॾे हलो पाण नई शादी था करे ॾिसूं हाणे। त ईअं ई पंहिंजो जीवन में बि जेकी पुराणियूं चीजूं थींदी वेंदियूं आहिनि, पोइ उन्हनि खां पोइ इंसान सोचंदो हाणे नयो था करूं,
त नए जी शुरूआत स्वास्तिक खां कंदा आहिनि। छो जी पहिरियों स्वास्तिक में छा ठहींदो आहे, भई असां बि इहो कमु जेको करूं था, जेके घर में वञूं था, हिन जा बि 4 जॾहिं पूरा थींदा, सतयुग अर्थात सुख पाण हिन में भोगदासीं, पोइ थोरो सो सुख घटि थींदो, पोइ जॾहिं द्वापर मतिलबु टियों भाग अर्थात थोरो सो दुख शांती ईंदी। जॾहिं बिल्कुलु दुख शांती थींदी, भई घर में ॾाढा सारा ईअं कुझु ॻाल्हि थी वई या ईअं कुझु थी वई, त पाण नए घर में हलंदासीं। त उहो चक्कर जो मतिलबु ईअं थींदो आहे। ठीकु आहे, माण्हू चक्कर त हुन में ठाहे छॾींदा आहिनि, लेकिन हुन चक्कर जो मतिलबु हूंदो आहे हिन घर में सुख बि ईंदो, दुख बि ईंदी, परेशानी बि हूंदी, लेकिन अंत में सभु सुठो थी वेंदो। ठीकु आहे। त हिन जो जेको सिधो भाग हूंदो आहे हुन में सतयुग त्रेता, उल्टे भाग मतिलबु ॿिए भाग में द्वापर कलयुग ॾेखारिया आहिनि। इहे पंहिंजा हथ बि थींदा आहिनि न, भई सिधो हथ खे सुठो छो मञंदा आहिनि, उल्टो हथ खे बुरो छो मञंदा आहिनि। छो जी स्वास्तिक में जो जेका 2 भाग हिन साइड हूंदा आहिनि न, हुन जो मतिलबु थींदो आहे सतयुग त्रेता अर्थात सुख शांती। जीअं दुनिया में सुख शांती हुई पहिरियों उहे इहो कमु बि, इहो हथ बि ईअं ई कमु कंदो, ऐं उल्टो हथ कुझु बुरो कमु कंदो। भई कुझु बि सुठो कमु पाण सिधे हथ सां न कंदा आहियूं, ऐं कुझु बि करिणो हूंदो आहे त कचिरो आदि या ईअं कुझु त उल्टे हथ सां उठाईंदा आहिनि। त माण्हुनि खे हिन जो मतिलबु न पतो आहे, परंतु परमात्मा बाप चईंदा आहिनि हिन जो मतिलबु इहो आहे कि जीअं दुनिया हिन 4 युगनि में चक्कर काटदी आहे, ईअं मनुष्य जो जीवन बि, मनुष्य कहिड़ो बि कर्म थो करे त हुनजा कर्म बि हिन 4 भागनि में चक्कर काटदा रहंदा आहिनि, कॾहिं सुठो कॾहिं बुरो, कॾहिं सुठो कॾहिं बुरो। ठीकु आहे, थैंक यू।